चो भाई ओम। ओम गम गणपतये नमः। हाँ, ओम गम गणपतये नमः। वाह भाई, अचो हाणे आरंभ क्यों। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की, गोपीनाथ भगवान की, श्री राधावर कृष्ण चंद्र की, श्री गोपीनाथ भगवान की, सद्गुरुदेव भगवान, सरस्वती मैया की, सर्व संत भक्त महात्माओं की। एक मंत्र भी चवाइणो पवंदो तव्हांखे। ओम गोपीजन वल्लभ चरणा, शरणं प्रपद्ये, शरणं प्रपद्ये। ओम गोपीजन वल्लभ चरणा, ओम गोपीजन वल्लभ चरणा, शरणं प्रपद्ये, शरणं प्रपद्ये। हरि ओम। हरि ओम। हाँ भाई, हाणे असां गोपी गीत जो आरंभ करे रहिया आहियूं। गोपीजन श्री राधा रानी भगवान श्री कृष्ण जे चरणनि में हृदय सां प्रणाम कयो कि तव्हांजी विशुद्ध प्रेमा भक्ति असांजे हृदय में वसे। सभिनि खां पहले गोपी गीत कीअं आरंभ थियो, ठीकु आहे। जॾहिं भगवान बांसुरी वॼाई शरद पूर्णिमा जी राति जो, शरद पूर्णिमा जो, तॾहिं सभु गोपियूं जंहिं अवस्था में हुयूं पंहिंजो पाण खे विसरी करे, संसार खे भुलिजी करे, काम क्रोध लोभ मोह अहंकार जे पार थी करे, सभिनी गुणनि जे पार थी करे, प्रेम जे भाव में स्थित थी करे ऐं भगवान जी तरफ़ हलियूं। भगवान जो दर्शन कयो, उन्हनि ॾाढो गदगद थियूं। भगवान स्वागत कयो उन्हनि जो, परीक्षा वरती। जॾहिं गोपिन जो प्रेम सचो ॾिठूं तॾहिं भगवान जीअं उन्हनि ते जनमन जे भक्तीअ जी कृपा करण लॻा, रास करण लॻा। महा रास जो अर्थ छा आहे? सभु तरह जा जाते रस हुजनि, जेको सचो रस आहे उहो ई रास आहे। आत्मा ऐं परमात्मा जो परम आनंद ई उते रस आहे। जेको रस सभिनी विषय विकारनि जे पार आहे, ओहो, जंहिंजे अंदरि विषय विकार बाक़ी आहिनि उहे हिन जी सुगंध न वठी सघंदा, उहो रस आहे। काम क्रोध गंदगीअ खां ॿाहिरि निकिरी करे हिन रस जी प्राप्ति थींदी आहे। त जॾहिं भगवान उहा रास करण लॻा त गोपिन जे मन में हिकिड़ी भावना आई कि आहा, असां केॾी न भागन वारी आहियूं। हा, असां सां भगवान मुरली वॼाए रहिया आहिनि, रास करे रहिया आहिनि, गीत ॻाए रहिया आहिनि, भगवान नची रहिया आहिनि, कर कमल असां ते रखी रहिया आहिनि। ओहो, त गोपियूं केरु आहिनि? गोपियूं यानी जेकी हर इंद्रिय सां भगवान जे प्रेम जो रस थी पीए। संसार जे इंद्रियनि जा विषय विकार जंहिंजा ख़तम थी विया आहिनि, अहिड़ी गोपियूं भगवान गोपिन खे साधन ठाहे पंहिंजे लीला में सम्मिलित करे असांखे ज्ञानता ॾियणु चाहिनि कि मूंखे थोरो सो बि अभिमान अहम भाव बि पसंदि कोन्हे। जबकि गोपियूं त निर्विकार हुयूं, हे त भगवान जे लीला में सम्मिलित थियूं। गोपी कंहिंखे चवंदा आहिनि? जंहिं सचे प्रेम जे लाइ टिनी लोकनि जा सुख भोग छॾे छॾिया, शरीर जा सुख छॾे छॾिया, पंहिंजे मन जी मर्जी छॾे छॾी, जंहिंजो जीअण मरण केवल श्री कृष्ण जे लाइ आहे, उनजो नालो गोपी आहे। जेकी भगवान खे बि सुख ॾियण थी चाहे, वठण नथी चाहे। न, असां हर माण्हू कुझु न कुझु भगवान मां वठण था चाहियूं, पर गोपियूं भगवान खे बि ॾियण थी चाहिनि, उनजो नालो गोपी आहे। कि विशुद्ध निष्काम अनन्य प्रेमा भक्ति छा थींदी आहे, त गोपिन जे द्वारा भगवान ॾेखारियो। उन्हनि गोपिन जे लाइ त नचणो पियो भगवान। त जॾहिं भगवान अंतर्धान थी विया त गोपिन खे मन में ॾाढी पंहिंजे प्रति ग्लानी आई कि असां अभिमान कयोसीं, अहम कयोसीं, तॾहिं त श्री कृष्ण हली आ। तॾहिं उन्हनि रोई करे जेके विरलाप कया आहिनि, अखियुनि में जार जार उन्हनि जा प्रेम जा
ॻोढ़ा विया आहिनि, लुड़क विया आहिनि, ऐं जेकी वाणी उन्हनि जे मुख मां दुख भरे हृदय मां निकिती आहे, वेदना जेकी निकिती आहे, उहे शब्द ई गोपी गीत जो रूप धारण करे वेठा आहिनि। यानी गोपिन जी दर्द भरी दाह ई गोपी गीत आहे। त जॾहिं भॻवान अंतर ध्यान थिया त गोपिन पुकारियो भॻवान खे। छा पुकारियो? अचो उहो ई गोपी गीत 19 श्लोकनि में 19 श्लोक चवंदा आहिनि साक्षात राधा रानीअ पाण ई चयो आहे। त गोपियूं हाणे छा थी पुकारनि? श्रीमद् भागवत महापुराण में 10 स्कंद में 31 अध्याय में हे गोप्य उच्च, गोप्य उच्चू यानी गोपिन जी वाणी। जयति तेऽधिकम् जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदकृहि जयति तेऽधिकम् जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदकृहि दैतदृश्यता दीक्षुतावकास्त्वे धृता सवस्त्वा विचिन्वते ता विचिन्वते। जयति तेऽधिकम्। गोपियूं छा थी चवनि? हाणे घणे सिक प्रेम सां ध्यान ॾेई श्रवण कयो। हिकु हिकु शब्द अनमोल। जॾहिं भगवान अंतर ध्यान थी आहे, अति विरह वेदना में भरिजी करे रोई करे जारो जार भगवान खे गोपियूं पुकारे रहियूं। भगवान छो अंतर ध्यान थिया? कि गॾु जॾहिं मिलन थींदो आहे माण्हू वेहे, उन खां पोइ वरी माण्हू हली वञे त प्रेम अञा वधंदो आहे। उनखे व्याकरण जे भाषा में चइबो आहे विप्रलंब, यानी विरह। उन में अञा प्रेम भक्तनि जो भगवान सां वधंदो आहे। ये भगवान जी प्रेम जी लीलाऊं। कोई धोखेबाजी ना है भगवान जो, कोई छल ना है, प्रेम जी लीलाऊं। उन जो गोपिन जो प्रेम अञा वधाइण जे लाइ ऐं गोपिन जो प्रेम लिकी करे ॾिसण जे लाइ भगवान अहिड़ी लीलाऊं कंदा आहिनि। ये माता पंहिंजे ॿार खे ॾिसी करे उन जो ॻाल्हाइण ॿोलाइण ॿुधी करे गदगद थींदी आहे, लिकी करे उन जी सभु क्रियाऊं ॾिसंदी आहे। त अहिड़ी तरह सां भक्त बि जेॾीमहिल भगवान खे यादि कंदा आहिनि, भगवान करोड़ अखियुनि सां ॾिसंदा आहिनि। भगवान कोई वया थोड़ी आहे काॾे, उन्हनि जे विच में ई आहे। त गोपियूं चवनि थियूं सभिनि खां पहिरियों शब्द त प्यारा। तुंहिंजे जन्म जे करे अॼु वैकुंठ आदि लोकनि खां बि वधीक हिन ब्रज जी वृंदावन जी महिमा वधी वई आहे। कीअं वधी वई आहे? तॾहिं त सुंदरता ऐं मधुरता जी देवी लक्ष्मी माता, जेकी सदा पवित्र आहे, शुभ गुणनि जी मंदिर आहे, जेकी हमेशा पवित्र सुंदर स्थान निवास ते ऐं गुणनि ते निवास कंदी आहे। यादि रखिजो, इन करे लक्ष्मी माता खे पवित्रता, मृदुलता, सरलता, सुंदरता जी देवी चयो वियो आहे। उहा बि लक्ष्मी माता पंहिंजे रहण जी जॻह कहिड़ी वैकुंठ स्थान छॾे करे लगातार नित्य निरंतर हिते वृंदावन में रहण लॻी आहे। छाजे करे? तूं जन्म वरितो आहे, यानी अवतार वरितो आहे, इन करे त चओ हरे राम। इन जी सेवा करण लॻी आहे वृंदावन जी, भक्तनि जो ख्याल रखण लॻी आहे। परंतु हे प्रीतम, हे गोविंद, हे माधव, हे श्री कृष्ण, ॾिस तुंहिंजी गोपियूं जिन तुंहिंजे चरणनि में पंहिंजा प्राण समर्पित करे रखिया आहिनि, वन वन में भटकी करे तोखे ॻोल्हे रहियूं।
गोपियूं ॿुधाइनि थियूं कि हे प्रियतम, प्रियतम चइबो आहे कि सभिनी जो प्रेम असां तोसां जोड़े छॾियो आहे। मन जो, चित्त जो, बुद्धीअ जो, हृदय जो, जेको जेको आत्मा जो प्रेम आहे, जेको जेको असां पंहिंजे परिवार में, धन में, मकान में, मान में, सम्मान में, संसार में, लोक में, परलोक में, स्वर्ग में लॻाईंदा आहियूं, उहो सभु उतां हटाए करे असां तोसां प्रेम कयो आहे त तूं असांजो प्रियतम आहे। गोपी चवनि थियूं हे परम प्रियतम, ॾिसो त सही। ऐं ईअं नथी चवनि कि असां गोपियूं, न, तुम्हारी गोपियां। छा थी चवनि? तुम्हारी गोपियां, यानी तुंहिंजी गोपियूं अॼु बन बन भटकी रहियूं, तोखे ॻोल्हे रहियूं। हाँ, तोखे दया नथी अचे? हे गोविंद, ॾिस असां तुंहिंजी ई आहियूं, तोखे इहो ई त पसंदि आहे न कि कोई तुंहिंजो थी वञे। इहो ई त तूं रामायण में बि राम रूप में चयो आहे कि जेको मुंहिंजो थी वञे, इहा ॾाढी वॾी भक्ति आहे, इहो अपनापन। ऐं असां त तोखे ई पंहिंजो मञियो आहे, असां त सदा खां ई तुंहिंजी आहियूं। हे श्री कृष्ण, हे तुंहिंजी गोपियूं बन बन में तोखे ॻोल्हे रहियूं। चओ हरे राम हरे कृष्ण। शरदुदाशये साधु जात तसर से जो दर श्री मुषा दृशा सुरत नाथ ते अशुल्क दासिका वरद निघ्न तो नेह किंवध वरद निघ्न तो नेह किंवध। अॻिते गोपी चवनि थियूं त असांजे प्रेम सां भरियल हृदय जा स्वामी। ॾिसो हिकु हिकु अवस्था गोपियूं ॿुधाए रहियूं। इन विस्तार सां असां भागवत में गोपी गीत नथा चई सघूं, एॾो समय न मिलंदो आहे। गोपी चवनि थियूं हमारे प्रेम पूर्ण हृदय के स्वामी, हम तुम्हारी बिना मोल की दासी हैं। हे असांजा स्वामी, असांजे हृदय खे त निहार। हे हृदय केवल तुंहिंजे ई प्रेम में भरियल पियो आहे, इन में संसार जी लेश मात्र बि वासना कोन्हे, आसक्ति कोन्हे। मानो गोपियूं असांखे सेखारनि थियूं श्री कृष्ण सां प्रेम करणो अथव त पंहिंजे हृदय खे उन्हनि जे ई प्रेम सां भरणो पवंदो। उनखे ॿियो कुझु पसंदि कोन्हे, मिलावट पसंदि कोन्हे भॻवान खे। त हे हृदय केवल तुंहिंजे ई प्रेम सां भरियल आहे। जीअं प्रकृति जी सुंदरता थींदी आहे, थधि ईंदी आहे शरद कालीन, त तलाह सरोवर में जेके कमल जा गुल हूंदा आहिनि, आहा ॾाढो सुंदर हिकदमि प्रफुल्लित थी वेंदा आहिनि, खिलजी वेंदा आहिनि। लेकिन हे कृष्ण, जॾहिं तूं निहारींदो आहे, हे तुंहिंजी नज़र ते ई त सुंदरता आहे। हे सॼी प्रकृति जी सुंदरता टिनी लोकनि में जेतिरी बि आहे, उहा तुंहिंजे सुंदरता जी हिकिड़ी बूंद ई त आहे। त गोपी चवनि थियूं हिन प्राकृतिक सुंदरता खे सॼो संसार ॾिसंदो आहे, लेकिन उहा सुंदरता जॾहिं तोखे ॾिसंदी आहे त उहा बि सोचींदी आहे, अरे मां त कुझु बि न आहियां, ये त अनंत सुंदर, ये श्याम सुंदर श्री कृष्ण है। छा थी चवनि गोपियूं? ॾिसो हिंदीअ में ॿुधजो। तुम शरद कालीन जलाशय में सुंदर से सुंदर सरसिज की कर्णिका के सौंदर्य को चुराने वाले नेत्रों से हमें घायल कर चुके हो। जिन अखियुनि सां तूं प्रकृति जी सुंदरता खे ॾिसी करे प्रकृतिअ जो बि अहम तोड़े छॾींदो आहे, एॾी तो में सुंदरता आहे। उन नेणनि सां, जंहिं नेणनि सां तूं हिन धरतीअ खे निहारे हिन जी सुंदरता वधाई आहे, उन नेणनि सां असांखे बि निहार। चओ हरे राम। उन नज़रुनि सां असांखे बि निहारे करे निहाल कर प्रभु। ऐं उन नज़रुनि सां तूं असांखे निहारे घायल करे चुको आहे। घायल जो अर्थ कहिड़ो? कोई तन जे कष्ट सां न आहे, हिते मन जे विरह जे पीड़ा सां आहे। कि तूं कमल नयन अहिड़े नेत्रनि सां असांखे निहारियो ओ, कि हिकु बार असांखे तूं निहारे असां तुंहिंजी थी वईसीं।
हाणे असांखे टिनी लोकनि में कुछ भी नथो वणे तुंहिंजे सिवा, त असां घायल थी वईसीं। असां तुंहिंजे प्रेम में हिकदमि अर्पण थी वईसीं, तोखे ई समर्पित थी वईसीं। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। त हे गोविंद, तूं असांखे प्रेम में घायल करे चुको आहे। जिन मीराबाई चेती घायल की गत घायल जाने, कि मांजे दर्द पीड़ा जी वैद्य डॉक्टर हकीम के कोई जानकारी ना है, कोई संत महात्मा सतगुरु समझी सघंदो। अहिड़ी सुनेरी कि मेरा दर्द न जाने को, मांजो जेको दर्द आहे उहो हिकिड़ो श्री कृष्ण खे पतो आहे। त गोपी चवनि थियूं, असांजे हृदय जा स्वामी, असां तुंहिंजे बिना मोल जी दासी आहियूं, असां तुंहिंजी दासी आहियूं, सेविका आहियूं, पर जेके पैसा वठी करे सेवा कंदियूं, पैसा यानी केवल रुपया न, पैसा यानी स्वार्थ जे करे। कई तुंहिंजा दास सेवक दासियूं हूंदियूं, कोई पुटु चाहींदो हूंदो, कोई धन चाहींदो हूंदो, कोई तन जो दुख दूर करणु चाहींदो हूंदो, इन करे तुंहिंजी सेवा कंदा आहिनि, पर असां कुझु बि नथा चाहियूं। अरे मुक्ति भी नथा चाहियूं, घोरे फिटी कई से मुक्ति कहिड़ी वॾी शइ। इन करे असां तुंहिंजी बिना मोल जी दासी आहियूं, इन करे कि तोमो असांखे कुछ भी न खपे, तोमो तूं ही खपे। असां तोसां प्रेम कयो आहे, तुंहिंजे ऐश्वर्य सां, तुंहिंजे शक्तियुनि सां, तुंहिंजे वस्तुअ सां, तुंहिंजी सृष्टिअ सां प्रेम न कयो आहे। असांखे कुछ न खपे, तुंहिंजी मुक्ति भी न खपे असांखे, असांखे त बसि तोसां ई प्रेम आहे। इन करे असां तुंहिंजे बिना मोल जी दासी आहियूं। असां सेवा भी कंदीसीं, कुछ खपे भी कोन। और अहिड़ी दासी जंहिंजे हृदय में तुंहिंजो प्रेम ही प्रेम भरियल पियो आहे, तूं असांखे नेणनि सां निहारे करे घायल करे चुको आहे। हमारे मनोरथ पूर्ण करने वाले प्राणेश्वर, क्या नेत्रों से मारना वध नहीं है? तूं जो प्रेम भरी निगाह सां निहारे हाँ असांखे घायल करे चुके, त छा इहो भी त हिकिड़ो मारण आहे। केवल तीर ऐं तलवार अस्त्र शस्त्र खणी करे मारण न थींदो आहे, उन सां त तन खे मारियो वेंदो आहे। असांजे हृदय खे, आत्मा खे त तूं प्रेम सां घायल करे चुको आहे। चओ हरे राम। हाणे अॻिते गोपी चवनि थियूं कि अगरि तोखे घायल ई करणो हो, अगरि तोखे मूर्छित ही रखणो, असांखे मारे ई छॾणो हो प्रेम में, त पोइ वरी तूं बचायो छो जहर खो, आग खो, राक्षसनि खो। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। विष जलाप्यया व्याल राक्षसा वर्ष मारुता वैद्युतान लात वृषमयात्मजात वृषमयात्मजात विश्वतो भया दृशबते वयं रक्षितामुः रक्षितामुः। गोपी चवंती हूं, हे पुरुष शिरोमणि, तू परम पुरुष आ, पुराण पुरुष आ, तू आदि पुरुष आ, अनादि पुरुष आ, तू ही तो पुरुष आ, बाकी तो सब आत्माऊं जीवात्मा है। हाँ, वृंदावन में मीराबाई वही तो जी गोस्वामी चयो असां स्त्रियुनि सां न मिलंदा आहियूं। त मीराबाई चयो पुछो गुरु बाबा को त श्री कृष्ण जे अलावा ॿियो कोई पुरुष रहंदो आहे छा हिते? तुरंत जी गोस्वामी पाण डुकंदा आया, मीराबाई खे प्रणाम कयो। चओ हरे राम। त पुरुष त तू ही आ, परम पुरुष, तू ही सर्वस्व है। हे पुरुष शिरोमणि, तू पुरुष शिरोमणि आ, सभिनि खां वॾो महापुरुष। यमुना जी जे जहर सां भरियल जल सां थियण वारी मृत्यु, अजगर जे रूप में खाइण वारो अघासुर, जेको सॼे ग्वाल बाल सभिनि खे खाइण वारो, राजा इंद्र जी बरसात, आंधी बिजली
भयंकर आग जेकी सॼी वृंदावन खे जलाए छॾे हा। वृषभासुर ऐं व्योमासुर ये जेके भयंकर असुर राक्षस आया अलग अलग जगहनि ते, सब तरह जा जेके ये खतरा आया, भय आया, कंहिं रक्षा कई असांजी? श्री कृष्ण तू ही रक्षा कई। बार बार रक्षा कई, बार बार असांजा प्राण तूं बचाए। त इन करे प्राण बचाए कि पंहिंजे नज़रुनि सां असांखे तूं अॼु मरणासन करे छॾियो आहे कि तुंहिंजे बिना हिकु सांस खणण बि नथी वणे पई। चओ हरे राम। हे गोविंद, छा तूं एॾो कठोर थी वएं? हाँ, तूं एॾो कठोर थी वएं कि बार बार असांजे प्राणनि जी रक्षा करण वारो अॼु विरह जे आग में तूं असांखे जलाए रहियो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। हे गोविंद, अगर मारणो ही तोखे हुयो, अगर तोखे मारणो ही हुयो त पोइ असांखे असुर भयंकर उत्पात अहिड़ा आग अजगर राक्षस आया त बचाए छाजे करे? ऐं बचाए त हिन महिल वरी विरह में छो थो मारे? दर्शन ॾे गोविंद, जल्दी हली आ। चओ हरे राम। हरे कृष्ण। हे हरि। जय श्री कृष्ण। राधे कृष्ण। ओम राधे श्याम। ओम सीता।